कोरंगी ज़िले के मेहरान टाउन वारे इलाइक़े में केडीए इंतजामिया इंक्रोचमेंट पुलिस ख़िलाफ़ मुतासिरनि ने एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुतासिरनि टे ॾींहं बि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं रहवासियुनि सां गॾिजी मोहम्मद आजर शेख, डॉक्टर रोशन मरी, अब्दुल मजीद बुगटी, मोहम्मद इश्तियाक, लियाकत अली, सज्जाद राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त मेहरान टाउन अंदरि सेक्टर D6 प्लाट नंबर MC6 मथां सालनि खां क़ाइमु थियल मार्केट ऐं 10 घरनि खे डाहे पट कयो वियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां प्लाट ते राहिश पज़ीर आहियूं। इन्हीअ प्लाट जा बिजली ऐं गैस जा बिल मौजूद आहिनि, पर अफ़सोस बिना के नोटिस जे घरनि ऐं मार्केट खे डाहे पट कयो वियो। उन्हनि जे तो घरेलू सामान ऐं दुकाननि में मौजूद सामान न कढण ॾिनो वियो, जंहिंजे नतीजे में लखे रुपयनि जो सामान मलबे जे हेठां दॿिजी वियो आहे। असांजो नुक़सान करीम नियाज़ी ऐं मौजूदा कब्ज़े माफ़िया जे माण्हुनि करायो आहे। करीम नियाज़ी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे हरासमेंट कराईंदो रहियो आहे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त करीम नियाज़ी ऐं उन जे माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे बेघर थियण खां बचायो वञे।